हुजूर में सूफियानो बोल हो चके अल्लाह अल्लाह कर हो चके अल्लाह अल्लाह कर असी मूल न मञूं तन खे सरकार सूफी सादिक उमरकोट जा बड़ा सूफी शायर थी गुजरात उन्होंने जा बोलन फरमाया जेके अल्लाह अल्लाह कन असी मूल न मञूं तन खे असी मझा तन जन नाम न वतो कदे उते वजी ख्याल आयो उते सच्चल अनवर साईं अदा एको घट कर साफ लफ्ज रखो यो उन्हन जो बोली या उन्हन जो कलाम है मां सबने दोस्तन मजहब परस्तन के चवंदुसि त असां बि मजहब ही आहियूं असां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह यानी अल्लाह जी तौहीद खे तस्लीम कयो ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत खे तस्लीम कयो इहो काफ़ी आहे बस इहो ई खोड़ असांजे मरणे ते जेको जनाज़ो थिए थो असांजी शादी ते निकाह थिए थो इन खां वधीक बि मुसलमानी जो सर्टिफिकेट तव्हां वटि कोन्हे जंहिंखे काफ़र कयो जंहिंखे मुसलमान कयो होते कह कयूं थे गालड़ियों ओ जके अल्लाह अल्लाह कर ओ जके अल्लाह अल्लाह कर से अना ओरा है पार आहे मुल्क अपार असा जो एजाज चवे हो सुबेरा जे तुरहे उडी हथ माला सुपेरा जे तुरहे उडी हथ माला हो सुबाई चमदा त असां तो उकारी